नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर के खानगी कंप्यूटर सेंटर एपटेक में नौजवान की सलाहियत के उजागर कीअं कजे जे उनवान हेठि सेमिनार थी गुज़रियो, जंहिंमें शहर के नौजवान में तकरीरी मुक़ाबला कराया आहिनि, जॾहिं त मशहूर म्यूटी नेशनल अॻुवाण ख़िताब कयो। सेमिनार के खिताब कंदे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के एसोसिएट प्रोफेसर मोहम्मद इब्राहिम खोखर चयो त इन प्रोग्राम जो मक़सद है त शागिर्द कमीशन की तैयारी कीअं कनि। हिन चयो त अॼु जो दौर इंटरनेट वारो दौर है। इंटरनेट ज़रिए नौजवान घर वेठे दुनिया से कारोबार करे सघनि था। रुगो सरकारी नौकरी मिलण के आसरे ते पंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कयो, हल्को कारोबार शुरू करे घर जो गाडो हलाए सघिजे थो। इन चयो त अॼु जे नौजवान सरकारी नौकरी में अप्लाई कनि था, जिथां खेनि मायूसी मिले थी, पर हू ॿीहर अप्लाई करण बजाय घर वेही रहनि था। नौजवान के घुर्जे त नौकरियुनि लाइ हर दफ़ा अप्लाई करे सघनि ऐं खानगी इदारनि में नौकरियुनि में रोज़गार जो ज़रियो ॻोल्हे पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघिजे थी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।